नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में खबर ॾींदा हलूं त चांडका मेडिकल कॉलेज तालीमी इदारो नाहे पर मौत जो खूह बणजी वियो आहे। 3 सालनि में 2 लाश हथ आया आहिनि, जेको इंतहाई अफ़सोसनाक आहे। जमीयत उलमा इस्लाम शिकारपुर ज़िले जे वर्किंग कमेटी जो इजलास हाफ़िज़ सजादुल रहमान जी सदारत हेठि GTI शिकारपुर शहर में थियो आहे। GTI शिकारपुर ज़िले में 5 वैन ऐं 2 कारूं शहीद इस्लाम नेशनल कॉन्फ्रेंस लाइ निकितियूं हुयूं। GTI शिकारपुर ज़िलो फेब्रुआरी में 2 ॾींहंनि जी तरबियत कैंप लॻाईंदो। चांडका मेडिकल कॉलेज जी शागिर्दाणी नौशीन काज़मी जी क़त्ल ते ॾुख जो इज़हार कंदे चांडका मेडिकल कॉलेज तालीमी इदारो न हुजण सबबि मौत जो खूह बणजी वियो आहे। 3 सालनि खां 2 लाश हथ आया आहिनि, जंहिं ते अफ़सोस जोॻो अमल आहे। इजलास में शाहज़ेब अहमदपुर, हाफ़िज़ अज़ीज़ अहमद मेहर, बिलाल मोहम्मद हामिद मेहर ऐं ॿिया शरीक थिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।